अस्सलाम वालेकुम नाजरीन हमें ॾिसी रहिया सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे जे दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न थियल तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब करे। जी नाज़रीन, तव्हां लाइ वरी हिकु वॾी ख़ुशख़बरी तो मुमताज़ मौलाई जो वरी हिकु नओं ईद एल्बम रिलीज़ थियण वारो आहे। ही ईद एल्बम आहे। ही ईद एल्बम ईद खां 2-3 ॾींहं अॻु में रिलीज़ थी वेंदो ऐं मूंखे फुल यकीन आहे त ही जेको मुमताज़ मौलाई जो एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। जी नाज़रीन, मुमताज़ मौलाई हिकिड़े वीडियो में बयानु ॾिनो त हाणे जेके बि मुंहिंजा एल्बम ईंदा उहे तव्हां भाइरनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। त नाज़रीन, चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो अहिड़ा मज़ेदार वीडियो ॾिसण लाइ। थैंक यू फॉर वॉचिंग।